अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खैरापुर नाथन शाह को ख़बर ॾींदा हलो। बहिराड़ी वारे इलाइक़नि अंदरि चमड़ीअ जी बीमारी लशमीनिया वबाई सूरत अख़्तियार करे वरिती। केतिरा ई ॻोठ वबाई बीमारीअ जे लपेट में अची विया। मुतासिरनि में मर्द औरत समेत मासूम ॿारड़ा बि शामिल। मरीज़नि जी अंग में ॾींहों ॾींहुं इज़ाफ़ो थियणु लॻो, जंहिंमें थरड़ी, जादू शहीद, ॻाढ़े, ककड़, गुल मोहम्मद चांडियो, मियाँ नसीर मोहम्मद, बिग मुराद बबर, बहादुर भुट्टो, कादर बख्श बिरोही, लश्कर खान, मीर मोहम्मद कुंडी, दुर मोहम्मद ऐं मिठे जे ॻोठ समेत सवें ॻोठनि पंहिंजे लपेट में आणे छॾियो आहे ऐं रोज़ाना सौनि जी तइदाद में मरीज़नि इलाज वास्ते खैरापुर नाथन शाह जे इस्पताल पहुची रहिया आहिनि ऐं लशमीनिया जे मुतासिरनि में मर्द औरतूं समेत मासूम ॿारड़ा बि शामिल आहिनि। इस्पताल जे ज़रियनि मूजिबि लशमीनिया मुतासिरनि जी अंग में ॾींहों ॾींहुं वाध अची रही आहे। मुतासिर मरीज़नि में औरत मर्द समेत मासूम ॿारड़ा बि शामिल आहिनि। ज़रियनि मूजिबि ककड़, खानपुर समेत ॿियनि इलाइक़नि मां लशमीनिया जे दवा न हुजण करे इहे मरीज़ बि खैरापुर नाथन शाह अची रहिया आहिनि। रिपोर्ट शकील चांडियो, अमल न्यूज़, खैरापुर नाथन शाह।